रोहड़ी जे इलाइक़े ॻोठु अला ॾिनो शेख सीमेंट फैक्ट्री रोहड़ी जे रहवासी 18 साला नौजवान मीर हसन शेख पुरस्कार नमूने गुम। वाटसन पारां अगवा जी शक ज़ाहिर घर में कोहरा मतल अमड़ खे बेहोशी जा दौरा। रोहड़ी थाणे ते गुम थियण जो इतला। इन हवाले सां नौजवान जे वालिद मुनीर अहमद शेख राब्तो करण ते ॿुधायो त मुंहिंजो पुटु छुहारा मंडीअ में मज़दूरी कंदो हो, जेको अॼु सुबुह सवेर 7 बजे पंहिंजी रोज़ी लाइ छुहारा मंडी कम ते वियो। 18 कलाक गुज़रण बावजूदि मुंहिंजो पुटु घर वापसि न आयो आहे। नौजवान जे पीउ जो वधीक चवणु हो त मां छुहारा मंडी वञी जिते मुंहिंजो पुटु मज़दूरी कंदो हो, उन दुकान मालिक डीलर प्रकाश कुमार सां मुलाक़ात कई त हुन चयो त तुंहिंजो पुटु अॼु कम ते न आहे आयो। जंहिं बाद मां पंहिंजे नौजवान पुट खे मुख़्तलिफ़ हंधनि ऐं हुनजे दोस्तनि खां पुछा ॻाछा कई, पर हू न मिलियो। जंहिंखां पोइ असांखे अगवा जो शक ज़ाहिर थी वियो आहे। मुनीर अहमद शेख DIG सखर SSP सखर खां अपील कई त मुंहिंजे नौजवान पुट जी ॻोल्हा में वधि खां वधि मदद कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।